तो जे गाड़ा जोड़ा पाता नंगर शहर में नीर मांगो। बेहसियत नगरवासी मोहम्मद हाशिम रहमो इन ॻाल्हि जो मुतालबो था करियूं तमामु मुख़्तसरन त थर जे हवाले सां तमामु ज़बरदस्त हिकिड़ो मौक़ुफ़ हली रहियो आहे थर नीड वाटर कैनाल। सो इन मसइले जाइज़ मसइले खे अॻिते वधाईंदे करे असां नगरवासी बि इहो मुतालबो करियूं था त ख़ुदारा ही सोन वर्णी धरती आहे। हिन अंदरि कारूं जर अंदरि सभई हिन जी आगोश में सभई पलंदड़ मदनियात आहे ऐं असां उन शइ जो कोन था करियूं त छा आहे कीअं आहे, पर इहो हिकिड़ो यकीन सम्झो त जेतिरे क़दुरु ग्रेनाइट तमामु हिकिड़ो अला क़िस्म जो ग्रेनाइट जेको आहे हिते मौजूदु आहे। इन जे बुनियाद ते इन मदनियात उन्हनि हुजण जे बुनियाद ते असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो जाइज़ मुतालबो पाणी जो उहो असांखे मुहैया कयो वञे। असां गवर्नमेंट खां ऐं जेको आहे इहो मुतालबो करियूं था बराए महिरबानी यकीन मञो हींअर आरड़ जी मौसम आहे। अॼु 1/6/2020 तव्हां नंगर वारनि खे अची ॾिसो त उन्हनि जे लाइ असां चाहे हिते पाणी जो मसइलो सेपेज वाटर आहे। ज़मीन जी लेवल जेका पाणी जी आहे उहा घटिजी वेंदी आहे। सो उन्हनि खे दरिया जो हिकिड़ो मिठड़ो पाणी केतिरो प्यारींदा त उहो हिकिड़ो अव्हां जे लाइ अला ज़र्फ़ ईंदो हिते बि अॻियां बि। सो आउं सम्झां थो त रिसोर्सिस जी खोट न आहे ऐं दोस्तनि इन ते इलाही सारो ॻाल्हायो आहे। ऐं हिकिड़ो मुतालबो कयां थो वरी बि वरजायां थो हिन कारूं जर जे वास्ते मिठो पाणी मुहैया कयो। वॾी महिरबानी।